मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो भरिसां वारे आसियो जेरेवासी ॻिणो ख़ान अबड़ो पंहिंजी बिरादरी जी माण्हुनि मेहराब अबड़ो, ज़ुल्फ़कार अबड़ो ऐं महबूब अबड़ो सां गॾिजी एहतजाज कंदे चयो आहे त कुझु ॾींहं पहिरियां दीन मोहम्मद बंगर जी बछ ते असांजी ज़रिए ज़मीन ते लॻल पाणी वारा मोटर चोरी करे विया हुआ। अहिड़ो केस दर्ज थाणे ते दाख़िल करायो वियो आहे, मगर दीन मोहम्मद बंगर इंतहाई बाअसर जवाबदार हुजण सबबि पुलिस खेसि गिरफ़्तार करण में मुकमल तौरु नाकाम थी वई आहे। असां केतिराई दफ़ा दर्ज थाणे जी पुलिस SHO खे जवाबदार जी गिरफ़्तारी जे लाइ चयो आहे, मगर पुलिस खेसि गिरफ़्तार करण खां लवाए रही आहे। जवाबदार असांखे मुख़्तलिफ़ ॾोहारियुनि माण्हुनि खां फ़ोन कॉल कराए धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं केसनि तां हथ खणण जे लाइ ज़ोर भरे रहियो आहे। एहतजाज कंदड़नि जो वधीक चवणु हो त अगरि असांखे या असांजे ख़ानदान जे को बि जानी माली नुक़सानु पहुतो त उनजो ज़िम्मेवार मौजूदु दर्ज थाणे जो SHO ऐं दीन मोहम्मद बंगर हूंदा। एहतजाज कंदड़नि पारां IG सिंध ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद समेत SSP नौशरो फ़िरोज़ सदाम हुसैन ख़ासि के लिए अपील आहे त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे।